अस्सलाम वालेकुम, ये प्राइमरी स्कूल है? न ही रेस बसर खाना जो घर आ। बसर? ये बसर क्या होता है? बसर हर भाॼीअ में पवंदो आहे। एतिरो एतिरो पवंदो आहे, किथे किथे वॾो पवंदो आहे। वॾियूं खलूं मिलियल हूंदियूं पाण में, ऐं इन खां सवाइ भाॼी ठहे ई कान। अच्छा, वो प्याज होता है। अच्छा, माना असांजो साहब हाणे प्याज थी वियो। हमारी उर्दू में बसर को प्याज बोलते हैं। अच्छा, माना हमारा साहब है माना रेस प्याज खान वलद वांगण खान। वांगण? ये वांगण क्या है? वांगण भी भाॼी है, हेतरी हेतरी होती है, कारे रंग जी, ऐं उन सां बि माना भली सब्जी ठहंदी आहे। अच्छा, बैंगन। अरे कमाल थी वियो। रेस प्याज खान वलद बैंगन खान, ऐं माणस जो नालो तूरी आहे, उनखे लाइ छा चवंदा आहियो? हाँ, उसको तौरई बोलते हैं। माना हाणे मां चई सघां थो, मां अहिड़े रेस जो मुलाज़िम आहियां जंहिंजो नालो रेस प्याज खान वलद बैंगन खान माणस तौरई। हल ठीकु आहे, हुकुम कर कीअं अचणु थियो आहे? मुझे आपके साहब से मिलना है। लाज़मी आहे, उन सां मिली मूंसां मिली जान छॾा। नहीं, आपसे काम नहीं है ना, आपके साहब से मिलना है जरूरी। अच्छा, चवी थी त पोइ साहब खे ॿुधायां थो। ये साहब लाइक़ त कोन्हे त हेॾनि सुहिणनि सां मिले। हल ठीकु आहे, हाणे हाणे ॿ मिंट। अच रेस प्याज खान वलद बैंगन खान, ऐं मासी तूरी का पुट। रेस बात बंद कर, बखियूं घिड़ी विधई। चुप। ये छोकरी तव्हां सां मिलण आई आहे। मूंसां मिलण आई आहे? बस मथो फिरियो अथसि, अलाए दिमाग़ ख़राब अथसि, लॻे थो कुते ई खाधल हाल आहे। चवे थी त तव्हांजो साहब जेको आहे प्याज खान वलद बैंगन खान मानस तूरी का पुट, उन सां मूंखे मिलणो आहे। घणो नथो करे जी, हुकुम कयो। सर, दरअसल मैं यहाँ से जा रही थी गली से, तो मैंने यहाँ पर बहुत सारे बच्चे देखे, तो मैंने सोचा कि ये प्राइमरी स्कूल होगा, तो लेकिन मुझे किसी ने बताया कि ये प्राइमरी स्कूल नहीं है, ये प्याज खान का घर है। हाँ, ये है प्याज खान वलद वांगण खान, और इसकी माँ का नाला तूरी है। अच्छा, उर्दू में ऐसे बोलते हैं। अच्छा उर्दू ये था चओ। सही। अरे रे जी जी, ॾिसी छा थो? सोणी शइ हर माण्हू खे वणंदी आहे, इन करे मां बि ॾिसां थो। जॾहिं ॿ ॼणा आम्हूं साम्हूं हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था त तूं छा थो ॾिसी? तूं हिकिड़ो कमु कर, जी तकिड़ो तकिड़ो वञ, ॿ कड़क चाहियूं ऐं उन सां गॾु भला भला बिस्किट वठी तकिड़ो अचिजांइ। ठीकु आहे साईं। हा, मां भली चांहि वठी नथो अचां, ठाहे थो अचां, ऐं अहिड़ी कड़क चांहि पियारींदोसांसि जो भुल में बि जे हिन घिटीअ मां लंघंदी न त बि दठ हड़काए चवंदी, ऐं माफ़ु कजो, मां हितां गुज़रियसि पिए, सोचियमि त हिन रेस प्याज खान जी चांहि पियो वञा। हाणे वियुसि, हाणे ई मोटियुसि। मां वरी चवां पियो त जे होॾे वञी हा त घणो थोरो टाइम, पर ठीकु आहे, घर में ई ठाहे। सही आहे, सही आहे, सही आहे, ऐं फर्स्ट क्लास। हा, भली टाइम थोरो वधीक लॻे पर चांहि भली हुजे। जी मैडम, हाणे हुकुम कयो। ये जो मैंने गली में इतने बच्चे देखे, वो आपके हैं? न न, इन मां 13 ॿार मुंहिंजा आहिनि ऐं 11 ॿार वरी मुंहिंजी ज़ाल जा आहिनि। लाज़मी आहे ये सभु ॿार मुंहिंजा ई आहिनि। सर, वो मैं ये बोलना चाह रही थी कि इतने बच्चे अच्छे नहीं होते, कम आज कम 2 बच्चे ही बस अच्छे होते हैं। इहा ॻाल्हि न कर, तुंहिंजो त कोन था खाइनि, मुंहिंजो था खाइनि। मां ज़मींदार आहियां, पैसे वारो आहियां, ॿनी वारो आहे, गाॾियूं पंहिंजूं, ऐं उन खां पोइ पेट्रोल आहिनि पंहिंजा। लाज़मी आहे एतिरा ॿार जहिड़ा उन्हनि खे खाराईंदुसि त मां, न तूं कोन खाराईंदीअ। बच्चे 2 ही अच्छे होते हैं, इतने ज्यादा नहीं। त मुरागी 23-24 हूंदा, मां त चवां थो भली 50 हुजनि त बखेरा। इतने बच्चे अच्छे नहीं होते, क्योंकि इतने बच्चे होंगे उनकी परवरिश करना लाजमी है, उनका ख्याल रखना लाजमी है। अच्छा, तो सर आपको किसी ने बताया नहीं? और तो फैमिली प्लानिंग वालों के टीम से कोई यहाँ से मेंबर आया तो नहीं? हाँ हाँ, 16 साल अॻु में हिकिड़ी छोकिरी आई, उन वक़्त में उहा 16 सालनि जी हुई। अल्लाह जी महिरबानीअ सां उन मां मतलब के 12 ॿार अथई। क्या? अच्छा, तो ठीक है, अभी मैं जा रही हूँ, मेरी वहाँ पर टीम खड़ी हुई है। ठीक है भाई, मैं जा रही हूँ। ये कीअं थींदो? चांहि ठहण वियो आहे। अल्लाह रे, वई हली, इहो धक बि वियो हलियो, न त इन मां 12 ॿार ॼणे वञा।